अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम क़ालू या अबाना अस्तग़फ़िर लना ज़ुनूबना इन्ना कुन्ना ख़ातिईन क़ाल सौफ़ अस्तग़फ़िरु लकुम रब्बी इन्नहु हुवल गफ़ूरुर रहीम रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह व अला आलिहि व सहबिही अजमईन अम्मा बाद अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। यह आयत नंबर 97 98 नंबर आयत हुई क़ुरान में सूरह यूसुफ जी 12 नंबर सूरह है। हाँ इन में हिकिड़ी आयत में 97 में याक़ूब अलैहिस्सलाम जा जेके पुट आहिनि उहे मुख़ातिब याक़ूब अलैहिस्सलाम सां ॿी आयत में याक़ूब अलैहिस्सलाम उन्हनि सां मुख़ातिब आहे। इन खां पहिरियां वारी आयत में जॾहिं क़ाफ़िलो आयो मिस्र मां याक़ूब अलैहिस्सलाम जे मथां यूसुफ अलैहिस्सलाम जी शर्त रखियो त उन्हनि जी नज़र वापसि अची वई त याक़ूब अलैहिस्सलाम पंहिंजे पुटनि खे चयो त छा तव्हांखे मां चवंदो न हुयुसि जेका शइ मां ॼाणा थो अलाह जे तरफ़ां उहे तव्हां नथा ॼाणो। त हाणे हिन में उनजा पुट चवंदा क़ालू या अबाना अस्तग़फ़िर लना ज़ुनूबना इन्ना कुन्ना ख़ातिईन। उन्हनि चयो पंहिंजे पीउ खे ई असांजा बाबा ई असांजा अबा अबाना क़ालू या अबाना असांजे तरफ़ां असांजे बिहाफ़ असांजे तरफ़ां माफ़ी घुर माफ़ी असांजे तरफ़ां ऐं बेशक असीं जेके आहियूं उहे वॾियूं ग़लतियूं करण वारा आहियूं असांजे तरफ़ां गुनाहनि जी माफ़ी घुर असां ई सभ खां वधीक गुनाह करण वारा हुआसीं असां जेके आहिनि उहे वॾा गुनाह कया। हाणे इन आयत में जेको उनजा याक़ूब अलैहिस्सलाम जा जेके पुट आहिनि उहे गुनाहनि जी पंहिंजे माफ़ी घुरी रहिया पर अल्लाह सुब्हानहू व तआला खां माफ़ी न घुरी रहिया हुया। याक़ूब अलैहिस्सलाम खे चई रहिया हुया त तूं जेको आहे असांजे तरफ़ां अल्लाह सुब्हानहू व तआला खां माफ़ी घुर। हालांकि उन्हनि जेको गुनाह कयो हुयो कंहिंजो याक़ूब अलैहिस्सलाम यूसुफ अलैहिस्सलाम ऐं पंहिंजे भाउ बिनयामीन जो पर उहे जेके माफ़ी घुरण लाइ उन्हनि चवनि पिया कंहिंजे लाइ त असांजी तरफ़ां माफ़ी घुर कंहिंखां अल्लाह सुब्हानहू व तआला खां माफ़ी घुर। त हिते ॿ जयुनि ते ज़ुनूबना ज़नब निकियल आहे ज़ुनूबना मतिलबु गुनाह जेके उहे गुनाह जंहिंमें तव्हां शर्मिंदा थियो। ज़नब चवंदा आहिनि जेको बि को एनिमल आहे जानवर आहे उनजो पोयों हिसो जेको पुछ हूंदो आहे पुछ वारे हिसे खे पोइ ज़नब चवंदा आहिनि। मतिलबु इहो हिसो अहिड़ो हूंदो आहे जेको शर्मिंदगी वारो हूंदो आहे जंहिंखे अरब जेके आहिनि उहे इन हिसे खे या तमामु इहो हिसो जेको हूंदो आहे उहो शर्मिंदगी वारो हूंदो आहे। त अहिड़ा गुनाह जेके असां शर्मिंदा आहियूं ऐं उनखां पोइ इन कुना ख़ातिईन ख़ाते चवंदा आहिनि उहे मिस्टेक्स जेके ॼाणी वञी कयूं वञनि ऐं वॾियूं ग़लतियूं हुजनि त असां पंहिंजी ग़लतियुनि ते शर्मिंदा आहियूं जेके असां ॼाणी वाणी ग़लतियूं कयूं आहिनि जंहिं असां वॾियूं वॾियूं ग़लतियूं कयूं असां उन्हनि ते शर्मिंदा आहियूं असांजे तरफ़ां माफ़ी घुर। त हाणे इन में माफ़ी घुरण त हिकिड़ो आहे तव्हां हिक ॿिए खे चवंदा तव्हां कंहिंखे ॾिसंदा को नेक माण्हू आहे को निमाज़ थो पढ़े हुनखे चवंदा मुंहिंजे तरफ़ां अल्लाह सुब्हानहू तआला खां माफ़ी घुर। तव्हां चवंदा त मां गुनाहगार आहियां मुंहिंजी अल्लाह सुब्हानहू तआला ईअं सोचींदो न ॿुधंदो पर ईअं नाहे अल्लाह सुब्हानहू तआला सभिनि जी ॿुधंदो आहे। त उहो माण्हू ख़बर नाहे जंहिंखे तव्हां चओ था उहो अल्लाह सुब्हानहू तआला जे अॻियां केतिरो वेझो आहे ऐं तव्हां अल्लाह सुब्हानहू तआला जे अॻियां केतिरा वेझो आहियो इहा सिर्फ़ु अल्लाह सुब्हानहू तआला खे ई ख़बर आहे असांखे ख़बर नाहे केरु अल्लाह सुब्हानहू तआला जे वधीक वेझो आहे। त ईअं ई जॾहिं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जेके आहिनि उहे केतिरा वेझो आहिनि इहा असां सभिनि खे ख़बर आहे। उन्हनि जो दर्जो जेको अल्लाह अज़्ज़ व जल जे अॻियां आहे उहो केतिरो आहे उहा असां सभिनि खे ख़बर आहे। त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन असांजे लाइ माफ़ी घुरी असांजे लाइ दुआऊं कयूं जेके अञा ताईं मुस्लमान न आया आहिनि दुनिया में क़यामत ताईं जेके बि मुस्लमान थींदा उन्हनि जे लाइ तव्हांजे लाइ मुंहिंजे लाइ सभिनि जे लाइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन दुआऊं घुरियूं ऐं असांखे इहा ख़बर आहे त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जंहिंजे लाइ दुआ कनि था त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि जो दर्जो अल्लाह सुब्हानहू तआला जे अॻियां कहिड़ो आहे इहो असां सभिनि खे ख़बर आहे। पर अल्लाह सुब्हानहू तआला सूरह मुनाफ़िक़ून में फ़रमाए थो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अस्तग़फ़रत लहुम अम लम तस्तग़फ़िर लहुम लहू यग़फ़िर अस्तग़फ़रत लहुम अम लम तस्तग़फ़िर लहुम चाहे तूं उन्हनि जे लाइ माफ़ी घुर या माफ़ी न घुर अल्लाह सुब्हानहू तआला उन्हनि खे माफ़ न कंदो। उहे कहिड़ा माण्हू आहिनि जंहिंजे लाइ अल्लाह अज़्ज़ व जल रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे फ़रमाए थो त चाहे तूं उन्हनि जे लाइ माफ़ी घुर या न घुर पर अल्लाह अज़्ज़ व जल अल्लाह सुब्हानहू तआला उन्हनि खे माफ़ न कंदो। उहे कहिड़ा माण्हू आहिनि उहे मुनाफ़िक़ माण्हू जेके मुनाफ़िक़ आहिनि उन्हनि जे लाइ चाहे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि अल्लाह खां माफ़ी घुरनि त अल्लाह ताला चए थो मां उन्हनि खे माफ़ न कंदुमि। बाक़ी उन खां अलावा तव्हां अगरि माफ़ी वठो था सचे दिलि सां ऐं तव्हां अल्लाह सुब्हानहू तआला खां माफ़ी वठो था त तव्हां जेको आहे अल्लाह सुब्हानहू तआला इहो यकीन कयो त अल्लाह अज़्ज़ व जल तव्हांखे माफ़ करे थो छॾे। त उनखां पोइ वधीक जेके एडिंग जेको बोनस पॉइंट आहे जेको वधीक फेवर आहे असां मुस्लमाननि खे त असांजे मथां रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजे लाइ दुआऊं कयूं अल्लाह सुब्हानहू तआला खां।
त उन्हनि जेको आहे माफ़ी कंहिंखां पिया असां हालांकि उन्हनि अगरि अल्लाह सुब्हानहु व तआला खां माफ़ी घुरनि हा, उन्हनि ग़लती कंहिंजी कई, उन्हनि गुनाह कयो, याक़ूब अलैहिस्सलाम सां ग़लति कयूं, यूसुफ अलैहिस्सलाम सां ग़लति कयूं, पंहिंजे भाउ सां, ॿियो पंहिंजे नंढे भाउ सां बिनयमीन सां ग़लति कयूं, पर उहे माफ़ी अगरि अल्लाह सुब्हानहु व तआला खां वठनि हा त अल्लाह सुब्हानहु व तआला उन्हनि खे माफ़ु करे छॾे हा। छो जो इहो जेको बि असां ॿियनि सां ग़लति कंदा आहियूं, एक्चुअली असां जेको गुनाह कयूं था, असां ग़लति कयूं था, हिकिड़ो त पाण सां ग़लति था कयूं ऐं ॿियो गुनाह था कयूं अल्लाह जो, अल्लाह सुब्हानहु व तआला जे अहकाम जी नाफ़रमानी था कयूं। अगरि उहे अल्लाह सुब्हानहु व तआला खां माफ़ी घुरनि हा त अल्लाह सुब्हानहु व तआला उन्हनि खे माफ़ु करे छॾे हा। पर उन्हनि जेको आहे याक़ूब अलैहिस्सलाम खे चयो त असांजे गुनाहनि जी तूं माफ़ी घुर। त जॾहिं जंग जेका हुई अहद वारी, सभ खां ॿियो नंबर वॾी मुस्लमाननि जी तारीख़ में जंग हुई, जंग अहद जेके चवंदा आहियूं, त उहा जॾहिं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिजरत कई मके मां मदीने, पहिरीं जंग बदर हुई, ॿियो नंबर जंग हुई जंग अहद। उन में रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कुझु माण्हुनि खे, कुझु पंहिंजी आर्मी खे जेको जबल ते मथां जेको आहे हुकुम ॾिनो तव्हां हिते जेको आहे उते उन्हनि खे पोज़ीशन वठायूं, उते वेझो, जेसि ताईं मां तव्हांखे न चवां तेसि ताईं न लहिजो। पर अहिड़ा हालात थी विया जो उन्हनि मां कुझु माण्हुनि उन्हनि अहकामनि खे न मञियो ऐं उहे असहाब सगोरा हेठि लही आया। जॾहिं उहे हेठि लही आया त मुशरिकीन मक्का ऑलमोस्ट उहे हाराए विया, उहे वञनि पिया, पर उन्हनि ॾिठो त जबल तां कुझु माण्हू लहनि था हेठि, त उन्हनि इन मौक़े जो फ़ाइदो वठी करे वापसि आया ऐं उन्हनि ते वापसि हमिलो कयो, जंहिंमें रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजा सॻा चाचा हमज़ा रज़ियल्लाहु अन्हु उहे जेके आहिनि उहे हिन में शहीद थिया। ऐं सिर्फ़ु शहीद न थिया, शहीद थियण खां पोइ उन्हनि जी जेको जिस्म आहे, उन्हनि जी बॉडी सां उन्हनि जेको ज़ुल्म कयो, इहो तव्हां सभिनि खे ख़बर हूंदी त तमामु उन्हनि ख़राबु रवैयो कयो उन्हनि जी जिस्म सां। त जॾहिं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि ज़ख़्मी थिया हिन में, ऐं तमामु घणा ज़ख़्मी थिया हुया इन जंग में, त इन जंग में रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी फैमिली खे नुक़सानु थियो, उन्हनि जा चाचा जेके आहिनि शहीद थिया, उन्हनि सां तमामु घणी मोहबत कंदा हुया। ॿिया बि इलाही जेके मुस्लमाननि जी फैमिली हुयूं, उन्हनि जा फैमिली मेंबर्स हिन में शहीद थिया। हाणे इन जंग खां पोइ जॾहिं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कुझु अरसे खां पोइ ख़ुतबो पिया ॾियनि मदीने में, त अल्लाह सुब्हानहु व तआला आयत नाज़िल कई त अल्लाह सुब्हानहु व तआला जेको आहे तव्हां सां वाइदो कयो उनजो फ़तह जो, पर तव्हां जेको आहे डिसोबे कयो, तव्हां जेका ॻाल्हि न मञी कंहिंजी, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी। पोइ उन खां पोइ सूरह इमरान में अल्लाह सुब्हानहु व तआला फरमाए थो, हाणे इन ख़ुतबे में उहे असहाब बि वेठा हुया जंहिं इहो अहकाम जेके आहिनि उहे न मञिया हुया, ऐं उहे असहाब बि वेठा, उहे फैमिलीज़ बि हुयूं इन ख़ुतबे में जंहिंखे नुक़सानु थियो। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जन बि हुया, उन्हनि जी फैमिली बि हुई, उन्हनि जा या जंहिंजा बि नुक़सानु थियो, जेके बि असहाब शहीद थिया, उहे सभु उन वक़्तु उन ख़ुतबे में वेठा हुया। त अल्लाह सुब्हानहु व तआला छा थो फरमाए, अल्लाह सुब्हानहु व तआला फरमाए थो त पोइ अल्लाह जी बाज जे करे उन्हनि लाइ नरम चुआई। त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे त अल्लाह सुब्हानहु व तआला जी बाज आहे, अल्लाह सुब्हानहु व तआला जी रहमत आहे, जंहिंजे करे तूं उन्हनि जे लाइ नरम आहे, सॉफ्ट आहे, कंहिंजे लाइ जेके बि असाबी जेके बि आहिनि मुस्लमान उन्हनि जे लाइ नरम चुआई। ऐं जेकॾहिं सख़्तु दिलि हुजे ऐं तूं जेको आहे उन्हनि सां हार्श हुजे हा, तुंहिंजो सख़्तु दिलि हुजे हा, या उन्हनि सां तुंहिंजो बिहेवियर सही न हुयो, त उहे तुंहिंजे वेझो ई न अचनि हा, उहे तुंहिंजे वेझो ई न अचनि हा। पोइ खेनि माफ़ी ॾे, माना उन्हनि खे माफ़ु कर ऐं उन्हनि जे लाइ बख़्शिश घुर, ऐं उन्हनि सां जेको बि सलाह कयो, कमु कयो, उन्हनि सां मशवरो कर। हाणे उते उहे असहाबा बि वेठा हुया जंहिं नाफ़रमानी, जेके असहाबा जेको आहे उहे हेठि लही विया ऐं उन्हनि जे करे जेको नुक़सानु थियो, उन्हनि जी फैमिलीज़ बि वेठी हुयूं। त अल्लाह सुब्हानहु व तआला रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे फरमाइनि था, तूं उन्हनि खे माफ़ु कर ऐं उन्हनि खां पोइ पहिरियां तूं माफ़ु कर, उन खां पोइ उन्हनि जे लाइ बख़्शिश घुर। त इन जो मक़सदु, जॾहिं तव्हां कंहिंखे जे लाइ दुआ घुरो था, कंहिंजे लाइ बि तव्हां दुआ घुरो था, इन जो मक़सदु त तव्हां ऑटोमेटिकली उनखे ऑलरेडी बख़्शे छॾियो, ऑलरेडी माफ़ु करे छॾियो। उन खां पोइ ई ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां अल्लाह सुब्हानहु व तआला खां उन जे लाइ बख़्शिश घुरंदव। त हिते याक़ूब अलैहिस्सलाम खे उनजा पुट चवनि था त असांजे लाइ बख़्शिश घुर। त इन जो मक़सदु त याक़ूब अलैहिस्सलाम अॻु में ई जेको आहे उन्हनि खे माफ़ु करे छॾियो ऐं याक़ूब अलैहिस्सलाम पंहिंजे पुटनि खे माफ़ु छो याक़ूब अलैहिस्सलाम खे ख़बर हुई आहे त उन्हनि खे अल्लाह सुब्हानहु व तआला जी ख़बर हुई, उनखे जहन्नम जन्नत इहे सभिनि शयुनि जी ख़बर हुई। उन्हनि खे इहा ख़बर हुई अगरि अल्लाह इन्हनि जेको आहे माफ़ी न घुरी, अगरि उनजे पुटनि माफ़ी न घुरी, त क़यामत वारे ॾींहुं उहे जॾहिं अल्लाह सुब्हानहु व तआला उन्हनि खां सुवालु कंदो, जॾहिं उहे पंहिंजो किताबु पढ़ंदा,
त थी सघे थो इहे जहन्नम में, हालांकि उहे उनजा पुट हुया त याकूब अलैहिस्सलाम न चाहिनि हा त मुंहिंजा पुट जेके आहिनि उहे जहन्नम में वञनि। त उन्हनि खे इहा ख़बर हुई त क़यामत वारे ॾींहुं जेको आहे छा थींदो। उन्हनि खे इहा ख़बर हुई त अल्लाह सुब्हानो ताला गफ़ूर रहीम आहे, अल्लाह अज़्ज़ वजल माफ़ु कंदो। इन जे करे पंहिंजे पुटनि खे उन्हनि अहिड़े नमूने हलिया त जीअं उहे पाण ई वापसि अचनि। त यूसुफ अलैहिस्सलाम खां जेका उन्हनि याकूब अलैहिस्सलाम खे उन्हनि ईअं चयो, पोइ याकूब अलैहिस्सलाम जो छा जवाबु हुयो? याकूब अलैहिस्सलाम चयो क़ाल सौफ़ अस्तग़फ़िरु लकुम, याकूब अलैहिस्सलाम चयो त मां जल्दी ई तव्हांजे लाइ माफ़ी घुरंदुसि, मां जल्दी ई तव्हांजे लाइ, क़ाल सौफ़ अस्तग़फ़िरु लकुम रब्बी, जल्दी ई तव्हांजे लाइ माफ़ी घुरंदुसि कंहिंखां? पंहिंजे रब खां। ऐं बेशक उहो ई गफ़ूर आहे, उहो ई बख़्शींदड़ आहे, उहो ई मुहबत करण वारो आहे, उहो ई केयर करण वारो आहे, उहो ई हिफ़ाज़त करण वारो आहे। मां जल्दी ई तव्हांजे लाइ माफ़ी घुरंदुसि। हाणे हिते मुफ़स्सिरून चवनि था त याकूब अलैहिस्सलाम ईअं छो न चयो त मां माफ़ी घुरां थो हाणे ई, ईअं छो चयो त मां जल्दी ई माफ़ी घुरंदुसि, माना उन वक़्तु उन्हनि माफ़ी। हाणे टे जेके आहिनि उहे ओपिनियन आहिनि मुफ़स्सिरून जा। हिकिड़ो इहो त याकूब अलैहिस्सलाम खे ख़बर हुई त अल्लाह सुब्हानो व तआला जेको सभ खां वधीक टाइम जेको हूंदो आहे ॾींहं जो ऐं राति जो तहजुद वारो टाइम आहे, उन वक़्तु मां अल्लाह सुब्हानो ताला खां तव्हांजे लाइ माफ़ी घुरंदुसि। याकूब अलैहिस्सलाम जे दिलि में इहो हुयो त मां उन वक़्तु वज़ू कंदुसि, तहजुद पढ़ंदुसि ऐं अल्लाह सुब्हानो ताला खां माफ़ी घुरंदुसि ऐं अल्लाह सुब्हानो ताला तव्हांखे माफ़ु कंदो। ॿियो इहो ओपिनियन आहे त याकूब अलैहिस्सलाम जो चवणु मक़सदु त मां तव्हांजे लाइ डेली माफ़ी घुरंदो रहंदुसि, अल्लाह सुब्हानो ताला तव्हांखे माफ़ु कंदो। टियों इहो आहे त मां जॾहिं इहो ॾिसंदुसि त तव्हां वाक़ई में सही थी विया हो, हाली थी सघे थो तव्हां जल्दबाज़ी में मूंखां माफ़ी त घुरो था, पर मां ऑब्ज़र्व कयां, मां मुशाहिदो कयां त तव्हां जेको आहे वाक़ई में सही थिया हो या सिर्फ़ु तव्हां पंहिंजे वात सां था चओ। तव्हांखे मां ॾिसां आज़मायां, उन खां पोइ मां अल्लाह सुब्हानो ताला खां माफ़ी घुरंदुसि। त इहे टे ओपिनियन जेके आहिनि उहे आहिनि त याकूब अलैहिस्सलाम उन्हनि खे चयो क़ाल सौफ़ अस्तग़फ़िरु लकुम रब्बी इन्नहु हुवल गफ़ूरुर रहीम, त मां जल्दी ई माफ़ी घुरंदुमि तव्हांजे लाइ कंहिंखां? पंहिंजे रब खां, रब्बी, ऐं बेशक उहो ई बख़्शण वारो आहे ऐं उहो ई जेको आहे रहम करण वारो आहे, उहो ई हिफ़ाज़त करण वारो आहे, उहो ई जेको आहे मुहबत करण वारो आहे। इन्नहु हुवल गफ़ूरुर रहीम। त हाणे हिते जॾहिं याकूब अलैहिस्सलाम उन्हनि खे चयो क़ाल सौफ़ अस्तग़फ़िरु लकुम, त हाणे उन्हनि चयो त असांजे गुनाहनि जी माफ़ी घुर। त याकूब अलैहिस्सलाम चवनि हा त हा मां जल्दी ई तव्हांजे गुनाहनि जी माफ़ी घुरंदुमि।